अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां या मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। लसपेले हेलीकॉप्टर वाक़े में पाक फौज शहीदन खिलाफ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़ समूरन किरदारनि जी गिरफ़्तारी जो फ़ैसिलो। जांच इदारनि पारां सोशल मीडिया मुहिम जे किरदार जारी। ज़रियनि मूजिब ख़ुदि मुहिम हलाईंदड़नि जी पुछागाछ बैदि सदन सरपरस्त खे कानून जे कठहरे में आंदो वेंदो। पीटीआई तौर जी ईस्ट रिकवरी यूनिट जे सरबराह शहजाद अकबर ऐं बैरिस्टर ज़ियाउल मुस्तफ़ा नसीम जो नालो ECL में शामिल। बिन्ही ते बरतानिया मां प्रॉपर्टी टाइकून खे पैसा फराहम करण जो इल्ज़ाम आहे। घरू वज़ारत जे ज़रियनि मूजिब अक्सर नाला सिक्योरिटी इदारनि जी सिफ़ारिश ते ECL में शामिल कया विया आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में वाध ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवणु आहे त अहिड़नि फ़ैसिलनि लाइ सलाह मशवरा ज़रूर थियण घुरिजनि। हू अवाम खे रिलीफ ॾियण आया आहिनि ऐं इहा ई संदन पहिरीं अवलियत आहे। आसिफ अली ज़रदारी मूजिब हू जल्द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो ऐं मुआशी टीम बाबति ॻाल्हियूं कंदो। पेट्रोलियम अघनि बाबति आसिफ अली ज़रदारी जी राय जो एहतराम करियूं था। पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध जो फ़ैसिलो बिल्कुलु सही आहे। ओगरा फार्मूला तहत पेट्रोल जूं क़ीमतूं तय कंदी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त IMF प्रोग्राम शुरू थी चुको आहे। डॉलर जी क़ीमत लगातार घटिजी रही आहे। मुल्क पंहिंजे पेरनि ते बीह रहियो आहे। पहिरीं अगस्त खां 15 अगस्त ताईं डॉलर जी क़ीमत में घटिताई आई ऐं रुपयो सघारो थियो। PTI मुल्क खे मुआशी नुक़सान में छॾे वई। IMF समेत को बि पैसा ॾियण लाइ तयारु कोन हो। हू कर्ज़ लाहिण लाइ आमादगी वारो लेटर अॼु ई IMF वटि मोकिली छॾींदा। नवाज शरीफ ऐं मरियम नवाज़ पेट्रोलियम क़ीमतुनि में वाध जी मुखालिफ़त करे छॾी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज शरीफ पेट्रोल शयुनि जे अघनि में वाध जी मुखालिफ़त कई। नवाज शरीफ चयो त अवाम मथां ₹1 जो बि भार नथो विझी सघिजे। नवाज शरीफ फ़ैसिले जी मुखालिफ़त कंदे गॾिजाणी मां उथी हलियो वियो। मरियम नवाज़ चयो आहे त हू अवाम सां गॾु बीठल आहे। पेट्रोल इस्मनि जे अघनि में वाध जी मुखालिफ़त करे थी। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास 29 अगस्त थींदो। पाकिस्तान लाइ कर्ज़ जे मुसवदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब पाकिस्तान ऐं IMF कर्ज़ मुआहिदे लाइ आमादगी जे मुसवदे जो शिक वारो जाइज़ो वरितो वेंदो ऐं मुसवदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। मंज़ूरी बैदि $1 अरब 17 करोड़ पाकिस्तान खे मिलंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI फायर एंड फंडिंग बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। PTI जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट लाजर बेंच जोड़े छॾी। PTI जे वकील अनवर मंसूर अदालत खे दरख़्वास्त कई त इलेक्शन कमीशन खे PTI ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई खां रोकियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे वक्ती चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त हुन लार्जर बेंच जोड़े छॾी आहे। केस जी ॿुधणी सुभाणे कई वेंदी। PTI जे वकील अनवर मंसूर दलील ॾींदे चयो त PTI जिन अकाउंट्स जी मालूमात फराहम कई उहे फ़ैसिले में मौजूद ई नाहिनि। अदालत धुरिन खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध में बरसात शहर ॻोठ रोड रस्ता ऐं फसल ॿोड़े छॾिया। सखर कंदकोट घोटकी टडो मोहम्मद खान कंबर शहदाद कोट सागड़ में बरसात। डिगड़ी झोल कुंभ लखी गुलाम शाह मुरीद शाह पेरूमल रानीपुर मीरो खान राधी देरो में वक़्फे वक़्फे सां मींहं जो सिलसिलो जारी। नवां जतोई मोरो मीरवा गोरचानी मदेजी लालू रायक कोट लालू झुडो जामशोरो गड़ी खैरो दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बरसात सबबि हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम धरम भरम।
फगण बरसां विज किरण सबब बिन भाइरनि समेत 3 हारी सड़ी फोत थी विया। सिम शाख वट हारी वण हेठां वेही मानी खाई रहिया हुआ त मथनि विज किरी पई। मोहम्मद इसाक संदसि भाउ मोहम्मद खान ऐं सौट मोहम्मद अमीन सड़ी दम ॾिनी। मौसमियात खाते कराची समेत मुल्क के ॿियनि इलाइक़नि में भी ज़ोराइते मींहं जी अॻकथी करे छॾी। हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठि अचण ऐं जाबरू इलाइक़नि में छिपूं किरण जो ख़दशो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिब कराची समेत सिंध के ओभर वारनि इलाइक़नि में 17 ऐं 18 अगस्त ते ज़ोरदार मींहं थी सघे थो, जंहिं सबब शहर में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। सिंध के ॿियनि इलाइक़नि में 19 अगस्त ताईं मींहं थी सघे थो। मौसमियात खाते मूजिब चौमासी जो हिकु ॿियो सिस्टम 23 या 24 अगस्त ते सिंध ते असरअंदाज थींदो। बरसातुनि सबब थरपारकर, उमरकोट, नवाबशाह, ठठे, बदीन, हैदराबाद, सखर, लाड़काने ऐं मीरपुर खास में हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठि अचण जो ख़दशो आहे। बलोचिस्तान में 21 अगस्त ताईं बरसातुनि जो इम्कान। पंजाब के इलाइक़े जलालपुर पीरवाला वट मोटरवे M5 ते ड्राइवर बस ऐं आयल टैंकर में टक्कर, 20 ॼणा सड़ी फोत, 6 ज़ख़्मी थी पिया। बस लाहौर का कराची वञी रही हुई त जलालपुर पीरवाला वट हादसे जो शिकार थी वई। टक्कर खां पोइ बस ऐं आयल टैंकर के बाहि लगी वई। रेस्क्यू रज़ाकार, मोटरवे पुलिस जा एहलकार ऐं ॿिया हादसे वारे हंधि पहुची विया। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल किया वियो। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां हादसे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त खेसि हादसे सबब तमामु घणो ॾुख पहुतो आहे। रोटी भरसां भवाइतो हादसो, मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। 2 औरतुनि ऐं 4 ॿारनि समेत 8 ॼणा फोत। पुलिस मूजिब सखर रोहिड़ी बाईपास वट पंजाब का कराची वेंदड़ कोच ड्राइवर के निंड अचण सबब कल्टी थी पई। औरत समेत 5 ॼणनि जा मड़ कोच के कटे कढिया विया। केतिरा मुसाफ़िर ऊंधी थी वियल कोच हेठां दबियल। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वयूं। कराची की मकामी अदालत आमिर लियाकत जो पोस्टमार्टम कराइण वारो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओभर की अदालत आमिर लियाकत की धीअ दुआ आमिर की अपील ते ॿुधणी कई। अदालत दुआ की दरख़्वास्त मंजूर कंदे आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करण जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। दोदापुर सां 2 धुरियुनि में छेड़ो, फायरिंग में 1 ॼणो क़तल। नूह भट्टी थाने जद में डहाणी बिरादरी की 2 धुरियुनि में पुराने तकरार था झेड़ो। फायरिंग में नूर मोहम्मद डहाणी मार थी वियो। पुलिस पहुंची मक़तूल जो मड़ गड़ी खैरो अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ऐं कवाली वारे फन के नवा लाड़ा ॾींदड़ मौसीक़ी जी दुनिया के बेताज बादशाह उस्ताद नुसरत फ़तेह अली खान की 5वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। आलमगीर शोहरत रखंदड़ नुसरत फ़तेह अली खान कवाली, गीत, गज़ल ऐं क्लासिकल राग समेत ॻाइण जी हर सिंध ते उबूर रखंदो हो।